नाज़रीन गणी हसन वेझो ॻोठ अब्दुल कादिर सरकी जो रोड गुज़िरियल 3 सालनि खां रोलड़े जो शिकार है। ठेकेदार रोड ते पत्थर विछाइण खां पोइ गायब थी वियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन हवाले सां पेश आहे गणी हसन मां इरशाद कंडराणी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन मिंट असां मौजूद आहियूं गढ़ी हसन भरिसां डॉक्टर ॻोठ डॉक्टर अब्दुल कादिर सरकी में। जी ही रोड 3 सालनि खां वठी रोलड़े जो शिकार है। ॻोठाणा भी मौजूद आहिनि, उन्होंने एहतजाज भी किया आहे। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तकरीबन 3 साल थिया आहिनि, हे कंटिन्यू कमु हले थो। कई मिट्टी विझी आहे, वरी साल पूरो रुलियो हुओ, वरी पुल ठाहे आहे बि तकरीबन 6 महीना 7, वरी रस्तो असांजो रुकिजी वियो। वरी हाणे हे तकरीबन हिनखे 7-8 महीना थिया आहिनि जेको हे पत्थर विछाई करे आहिनि, त हिन महिल ताईं न को लूलर घुमायो वियो आहे, न को ॿियो कमु करायो वियो आहे। असांजे जेको घरनि जो निकालो आहे उहो बि असांजे घरनि में ई मौजूदु आहे, ऐं पाणी बि असां ॾाढा तंगी सां वक़्तु गुज़ारियूं था। उन खां अलावा त ॿारड़ा स्कूल वञनि था, वेंदा आहिनि पढ़ण जे लाइ, रक्षा जी मेन रोड ते वेहनि था। तकरीबन ट्रैक्टर अचनि वञनि था, 1-2 चकर हादसा भी थिया आहिनि। हुते अॻिते चकर नंढड़े ॿार जी जंग भॼी पई आहे, जो रक्षो कल्टी थी पियो आहे। हे त असांजे सर्दियुनि जे हिसाब सां बि तकलीफ़ थी थिए, और गर्मियुनि में असांखे अञा वधीक तकलीफ़ थींदी। असांजी का बि ज़ाती दुश्मनी न आहे कंहिं ठेकेदार सां, महिरबानी करे असांखे रोड ठाहिरायो ॾिनो वञे। जावेद लाशारी साहब जो आहे त रोड ते पत्थर ईअं वॾा उछले ऐं ख़राबु कमु करे वियो आहे, तो रहंदो वञे, असांजे अचण वञण में तकलीफ़ूं थियनि थियूं। इन खां बहितर हो त असां पहिरियों कचे रस्ते पे हलूं हा, पर इन बावजूद असांजो कोई सुख हूंदो, पर हो जेको आहे त पैसा खाई हली वियो, हले कारे भॼी वियो आहे। असां वटि अचे ई कोन थो, असां हुनखे ॾिसूं ई कोन था। असां कंहिंखे चऊं, इहा बि असांखे ख़बर कोन त छो नथो अचे। असांजो हुन सां का जंग जहिड़ो कोन्हे को, उहो असांखे रोड ठाराए ॾे ऐं सही कमु करे ॾे, सुठो कमु हुजे, असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। मेहरान टीवी वारनि जी जेके आहे असांजी वॾी महिरबानी आहे, अची असांखे जेको आहे भराई करे ॾसींदा। असांजो एहतजाज ओसिताईं हलंदो जेसिताईं असांखे रोड सही न मिलंदो ठही। हिते बि असांजो एहतजाज आहे, ऐं ठुल में बि कंदासीं, जेकाबाद में बि कंदासीं। मतिलबु हिनखे छॾिणो न आहे। असां सां ज़ुल्म करे वियो आहे, असांजो कमु मुकमल करे ॾींदो त असां छॾी ॾींदासीं। पत्थर उछले वियो, साल खनि वरी इहो पिया, वरी पुलियूं ठाहे वियो 5-6 महीना इहे, वरी इन खां पोइ हाणे 4-5 महीना थिया आहिनि, वॾा पत्थर उछलियूं हलियो वियो आहे। असां रोज़ु तकियूं था, ईंदो हे टाइम थी वियो आहे, अञा ताईं ज़ाहिर न थियो आहे। असां घर खां ई नथा निकिरी सघूं, अचूं था वञूं था, ॿाल हथनि ते कुल्हनि ते खणी रोड ते वञूं था, रेड़े ते। रेड़ो बि अॻे ॾींहुं किरियो, जंग हिकिड़े ॿाल जी भॼी पई आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां आया आहियो। इहो रोड नथो ठहे भाई, विछायूं हलिया विया आहिनि पत्थर, ॾाढियूं तकलीफ़ आहिनि। या तव्हांखे शाबस आया हो हिते, असांजी अपील खणो था। असां ग़रीबनि खे ॾाढी तकलीफ़ आहे, न ठाहियो वञे उहो भलो पुल ठाहे हलिया विया अध में, वरी पत्थर विझी विया, वरी इहे अध में कमु छॾियूं हलिया था वञनि, बसि मौजूदु कमु को बि नथा करें।